आज रिसाले में खुश आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरियो सलाम। अर्ज़ु आहे कि असांजे चैनल खे सपोर्ट करें, लाइक करियो, शेयर करियो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। शुक्रिया। कन थी केचन कछो कच्छ मथा कछन, अशारतूं उन जूं सकों था सजन, वटां वेही तन सण न सूर पिरायां। सण त सूज़ पिराई आऊं चयाऊं अञ, ॿोली बि न सिखिया पाणा चवंदुमि भॼ। भाॼी वटम वंज ॿुध त ॿियाई लहे, कटारो ऐं कोस अङण आरी ॼाम जे, देत आहे दोस मार्ग में मीन जे। अखियूं आरी ॼाम जूं अंधे सी आहिन, हूअ जे वण विंदर जा से मुंहुं सुहाइन, ॾसियो ॾेखारीन पेशानी पुन्हूअ जी। सॾम कर सॾरी हलण रीहम हल, झलण रीहम जल रोअण रीहम मतां रही। उथियो ऐं उथियाक काल्हो के काॾे गॾियो, वियो जागी जेॾियूं भरह हणी बेबाक। चर फुरकारी चाक सूर सुम्हारी की न की, जान सामाणियाई ससई तां वेस वढ़न जो कर, लाहे लज लतीफ़ चए थी बेगारियाणी बर, त वींदे पोइ वर अॻियां होत हज़ूर जे। मुंधन मंझां तन पसी लख लॾन जी, जा पर काहोड़ियन सा पर सखी ससुई। मुंधम मुंह वेह उभी ओसर उस में, तूं सोई सीण कया ॾूर जनी जो ॾेह। पाड़े पाड़े पीउ वत पुछंदी प्रीअ खे, ओलाकन अची माज़ूर ते मारो कयो, मतां वर विसारियई मंझां कर कची। लाहे लाॻापा लंघ तूं सेणन ॾांहुं सची, मंझां राह रची थींदसि लाल लतीफ़ चए।